ते हेरल आहिनि उनखे हटाए सतगुरु जे ध्यान में लगा। ज़बान जेका कोरो बोले थी, कूड़ बोले थी, उन हरि कीर्तन में लगा, मिठे ॻाल्हाइण ॿोलण में लगा। चओ सिया रहमी बाबा रहम करो, रहमी बाबा रहम करो, दयावान दया करो, रहमी बाबा रहम करो, सच्चा साईं सुमत जो, महिरबान माफ़ी जो, महिरबान महर करो, रहमी बाबा रहम करो। ये भाई इंजेक्शन अहिड़ी आहे सभिनी दुखनि जी पार पटे छॾी। किथे बि आयो, किथे बि सफ़र कयो था, मुख में इहा तव्हांखे बानी आहे, यादि रखो बस ऊंधी थी वञे मगर तव्हांजो वार वांगुरु करता न कंदो। बोल रहमी बाबा रहम कयो, दयावान दया करो, बाजारा बाज करो, मेहरबान महर करो, रहमी बाबा रहम करो, रहमी सतगुर रहम करो, रहमी बाबा रहम करो, रहमी मालिक रहम करो, सच्चा साईं सुमत जो, रहमी बाबा रहम करो, रहमी बाबा रहम करो, बोल गुरु नानक साहिब गाल के सुजागी न्यान लागुरा जंदे चंता रामदास सरोवर नाते पूर्व की कमाई तूने पश्चिम बेट खाई आगरे की खेत तूने कुछ न बनाई है। आगरे जी खेत आगरो आए दिल्ली जे भरसां मगर दरियो चंता आगरे मन आईंदे जे लाइ जेके बंगला महलात ठाहियूं था या पैसो कटियूं कनि था इहे आगरे जे लाइ कोन आईंदे लाइ इहे जेकी तव्हां घर वेठा आहियो सत्संग में का शेवा 4 कलाक 2 कलाक कई त इहा ई हलंदी ऐं नाम जो सुमन साण हलंदो। चओ सिया दरवे चंता आगरे तूने कुछ न बनाए पटाला की पीठ से जगादरी न पाई। पटाल शहर जो नालो आहे। चओ सिया ऐं हेॾो पटाल माना पेट, आलय माना आस्थान जी हिमालय, हिम माना बर्फ, आलय माना आस्थान, हिमालय माना जाते बर्फ जो आस्थान हुजे। पटाल माना पेट जे किटपिट जे करे तूं संसार में मां नथो पाए। चओ सिया पटाला की पीठ से जगादरी न पाइए लाहौर के तेरे संग के साथी लाहौर कहेंगे। चओ सिया तुंहिंजा जेके साथी आहिनि उहे चवनि था हो लाहौर त भरिसां आहे असांजे पाकिस्तान में आहे, शहर जो नालो आहे पर दरवे चवनि था तुंहिंजे जेके साथी आहिनि चवनि था हो लाओ अञा थोरी आहे घणी खपे। चओ सिया पोइ घणी करे साईं उहो पाणी अची ॿोरे छॾे थो। चओ सिया चवनि था सहस खटे लख खां उठंदा आवे तिरपत न आवे माया पाछे पार। जो टाइम थोरो कढी करे सतगुरु जे सत्संग में नाम जप में लॻाए तो उहो ई घड़ी हिनजे साथ ॾे थी। चओ सिया दिल्ली के दलालों ने तेरा सौदा ही बिगाड़ दिया। दिल्ली जा ठग साईं मशहूर आहिनि। चांदनी चौक ते वेंदा आहिनि माण्हू शीशगंज जी दरबार ॾिसण त उहो खीसनि खे हथ लाए वेंदा आहिनि। असांजो हिकिड़े दफ़े भाई साहब चतुराम वियो साईं उते दिल्लीअ पोइ जीअं मोटी आयो ॻाल्हि पियो करे त मां जीअं घुमंदो वञा पियो त हिकिड़े छा कयो अची शीव ॾिनो धोतीअ खे, ॿिए धिको ॾिनो, टे वरी खयो मूंखे, चौथों वरी ज़ोर ॾियणु लॻो बाबूजी क्या हो गया है, बाबूजी क्या हो गया। मां चयो वाह जो माण्हू आहिनि देवताऊं
किड़ी पियो आहियां त मूंखे खयूं अथऊं वीचारनि वरी पुछनि था क्या हो गया बाबू अञा जो वक़्तु हलां त धोतीअ जो कमु ई लथो पिया 400 रुपया ॿधा पिया हुआ हिकिड़े शीव ॾिनो हिकिड़े पंहिंजो धिको ॾिनो हिकिड़े वरी उथारियो हिकिड़े ज़ोर ॾिना कमु ई ख़लास चयोसीं चवनि था अहिड़ी तरह जी जेकी दिल्ली जा ठग आहिनि मशहूरु आहिनि ऐं तव्हां बि जॾहिं वञो त होशियारु हो पाकेटनि को ते ठगी बाज़ी ॾाढियूं आहिनि चयोसीं तो चवनि था दिल्ली के दलालुनि तेरा सौदा ई बिगाड़ होॾो भई दिलि जा जेके आहिनि ठग कहिड़ा आहिनि काम क्रोध लोभ अहंकार राति ॾींहुं चोर पंहिंजो वज वठी रहिया आहिनि त इहो वज मिले त हिन जो खानो ख़राबु कयूं चयोसीं पर गुर का शग रखवारे चौकी चौक धमारे जेतिरे चौकीदार पहिरें ते हूंदो न चयोसीं पोइ चोर न जनता अची सघंदो पंहिंजे गुरूअ जो शब्द हिन सां साण आहे ऐं नाम पासे मन लॻल आहे त चोरनि खे मज़ार न आहे तेरी शरण तेरे भरवासे पंच दुष्टले साधे चयोसीं कोई बि चोर अची न सघंदो आहे ऐं हिन जो जेको आत्मक खज़ानो आहे उहो क़ाइमु रहे थो चयोसीं दिल्ली के दलालों ने तेरा सौदा ही बिगाड़ दिया सहारनपुर के रास्ते हरिद्वार को जाइए चवनि था सहारनपुर गली में वेठा हूं न के त वीचारा एसी में वेठा हूंदा के किथे वेठा हूंदा पर कुर्बानी आहे न इहा गर्मी में अची करे भई सत्संग जा ॿुधूं 4 वचन इहा बि आहे कुर्बानी सहारो करणु आहे कोई शेवादारी आहे कोई तो किटपिट आहे कोई गिला करे थो कोई छा थो करे जेका शेवा आहे शीशनि जी खाद जेकॾहिं उन बि सहारो कयो त सम्झो त उहो खटी वियो चयोसीं